इकड़े हजरत फारूक आजम बीठो उता अजी इकड़े जो गुज़र थियो मानन जो हुजूम लगो पियो हज़ारे माण्हू बीठा त उन पुछा कई एतिरा माण्हू छो सॾु चाहिनि फारूक आज़म फरमायो त असांजो दिलबर नबी मदीने वारो ताजदार अची वियो आहे माण्हू उनजे दीदार जे लाइ कठे चाहिनि हजरत फारूक आज़म तो चवे सुभान अल्लाह आत्मा तोखे मदावत तो दिया मुझे महबूब रसूलुल्लाह जे दर ते कलमो पढ़ के जन्नत के महबूब वठी दे सुभान अल्लाह ओ मुझे महबूब बजा परवाना यहूदी तो चविया मुंह लगो सुभान अल्लाह ओ ही शायदी दे तवा जो नबी हिन गोवा का आल राए ऐं गोवा शायदी दे सच्चो नबी या तबो मां दिलबर नबी ते कलमो पढ़ा सुभान अल्लाह हजरत फारूक आज़म जे महबूब वट वठी आया ओ दिलबर नबी चवे थोड़े तव्हां जो नबी गोवा के हुक्म करे गोह लाए गोह गवाई दे फो मां कलमो पढ़ा मुझे दिलबर नबी गोह जे तरफ इशारो कयो गोह ॻाल्हाइण लगी मुझे दिलबर नबी फरमायो ओ गोह तूं इबादत कंहिंजी कंदी गोह थी चवे अल्लज़ी फिस्समाए अर्शुहु वफिल अर्दि सुल्तानुहु वफिल बहरि सबीलुहु सुभान अल्लाह जन्नति रहमतुहु वफिल नारि इक़ाबुहु मां रब जी इबादत कंदी आहियां आसमानन ते आहे जेजी हुकूमत ज़मीन ते आहे ओ जेजी राह समुंडन में आहे जेजी रहमत जन्नत में आहे जो अज़ाब जहन्नम में आहे मां उन रब जी इबादत कंदी आहियां मुझे दिलबर नबी फरमायो को हाणे नबी खुदा तमाम नबी जो सरदार के राया हाणे इनके खुदा तमाम के राया वो दी जवे अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूल को शायदी दिया कहे अल्लाह जो सच्चो रसूल आया कदम ते के तो ला इलाहा इल्लल्लाह तभी तो ला इलाहा इल्लल्लाह शर्मायो ना कलमो मोहब्बत से पढ़ो ला
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। अबू जिल अंधो थियो अरे साथ पियो कलमा पढ़े तो थोड़ पियो भागन भरियो चौना केते करे सुभान अल्लाह तुझे करे अजता दुनिया के अंदर पे जो हक खाने के न आया मुझे रब वट सवारी जे जर्रे जर्रे जो हिसाब किताब दुनिया के अंदर ओ प्रिय जा परवाना दुनिया के अंदर न परायो माल खाए परायो हक खाए कयामत जे ध्यान उन कारब हिसाब किताब वठो ये हजरत दाऊद अलैहिस्सलाम ने गुलाम आया ओ सुना कयामत जे ध्यान हिसाब किताब कीअं थींदो कयामत जे ध्यान हिसाब किताब कीअं थींदो अल्लाह जे नबी फरमाया मां तव्हांखे ॿुधायां पाण फरमायो सुभाणे ईद जो ॾियारो आहे हज़ारे माण्हू गॾु थींदा उन्हनि जे साम्हूं मां तोखे ॿुधाईंदुमि सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना हिकिड़ो ताजिर शख्स आहे हेॾे निहारियो ताजिर शख्स अल्लाह जे नबी दाऊद अलैहिस्सलाम बतायो अर्ज़ करे ओ सुना ओ अल्लाह जा नबी फलाणे जेके घर वारा आहिनि उन्हनि मुंहिंजो हक़ खाधो आहे गऊं मुंहिंजी हुई उन्हनि ज़िब्या करे खाधी आहे मूंखे हिननि खां अल्लाह जो नबी हक़ वठी ॾे मूंखे हिननि खां हक़ वठी ॾे अल्लाह जे नबी उन्हनि खे घुरायो अवाए बिजली वजे तव्हांजे दिल वारी बिजली न वञे बिजली हेॾो वई नारो तव्हांजो घटिजी वियो बिजली हुजे तो ॾाढा नारो हणो न आशिक़ जी त कोई चार्ज हुजे हथ मथे करे भेज न करे भेज न अल्लाह जे प्यारे नबी उन्हनि खे घुरायो तव्हांजे मथां फलाणो ताजिर शख्स दाई थियो आहे ओ तव्हां फलाणे जी ज़िब्या करे तव्हां खाधी आहे उनखे पंहिंजो हक़ ॾियो सुभान अल्लाह तवजो आहे सुभान अल्लाह इनखे पंहिंजो हक़ ॾियो उहे था चवंदे असांजो ॾोह हिन में कोन्हे अल्लाह जे नबी फरमाया कीअं तव्हांजो ॾोह कोन्हे अल्लाह जे नबी खे अर्ज़ कर सुणा इहा गऊं जेकी आहे असां वटि पाण हली आई ऐं असां सां मुखातिब थी ॻाल्हाए पई त मां तव्हांजे लाइ हिलाल आहियां मूंखे तव्हां ज़िब्या करे खाओ ओ अल्लाह जा नबी हिकिड़े ॾींहं ते आई
असा के लेके हुजे न हुजन फकीर थी सुना असा तो उन मलाई बोटाई वरी बेदियन ते आई वरी भी काला है पई मां तवा जे लाए लाल आया मुके जिव्या करे तवा खाओ सुना बेदियन ते भी मोटाई हुजे न के बरो ते वरी से ट्रे दी भी पाणे आई हाने ट्रे दी के जो आई असा दादा है करे भी मां हिला में के दिव्य करे तवा खाओ सही को ट्रियो दफो जो आई तो असा भी घट को न कई सुभान अल्लाह बस को हिम्मत करे असा वट भी काताई कोरा दिव्य करे असा सही में असा जो डोकरो पाण भी हली के सब दादा है सुभान अल्लाह जे प्यारे नबी सुभान अल्लाह दाऊद अलैहिस्सलाम फरमाया ओ ताजरा तोखे मां गौं जी खल अशरफ सां भरे थोरिया न मिस्कीन के माफ कर उन जो कदे भी माफ न कनो मुखे पांजो हक वठी वियो सुभान अल्लाह साईं फरमाया मां कोशिश करूं था सुबह थी ईद जो ॾियारो सुभान अल्लाह तारा हिसाब दे अल्लाह जे नबी अल्लाह जे नबी के हिसाब दे जियां जो अल्लाह ने नबी इया तेरे वर्ड आसे मां आयो के गांव जो हिसाब किताब बती वरी न कल लगो केस भी वरी मुके द हिसाब त न बची दी पर वो करोड़ों कत्ल जो वो भी मुजी की के में वरी मुके ही बात इया अल्लाह जे नबी जे सामने गाला है पियो रब करीम के ज़बान के तालो सुभान ज़बान उन जी बंद थी वई उन जा हथ ॻाल्हाइण लगा सुभान अल्लाह ओ अल्लाह जा नबी ओ वाके कातिल असा थन सा हिन खंजर पकड़ियो उन ताजर ते मता वार असा सा कया हथ शायद का वियो हे वाके जे पीर जो कातिल उन जा उला शायद जन लगा अखियूं ॻाल्हाइण लॻियो कन ॻाल्हाइण लॻा आवाज़ ॿुधो ते अखियूं चमकियूं ॾिठो से जबू पैर जो वाके नदी कदम खड़ी असा भी गवाही था अल्लाह जे नबी के हथ था चवनि ओ सुना फलाणे इलाइक़े में फलाणी जगह ते इन जे पीर के न दफन कयो जिए
जो वली वली कदर सवा के उन जो पी उन जगह ते दफनायलो बिरत पैरो सब हैरान के में जिया अल्लाह दे नबी फरमायो तमाम पूछो कयामत जे ल्याले हिसाब किए थींदो पाण फरमांदे कयामत जो ल्यालो थींदो हेजे न्यायो ओ आवाज ज़बान बंद थी वेंदियूं ओ आवाज ज़बान के रब ताला नी छडींदो हथ सां गुनाह कयो तवज्जो दे हथ शायद थी बींदा ओ अखिन सां गुनाह कयो तव अखियूं शायद थी बींदियूं कन्न सां गुनाह कयो कन्न गवायूं दीना हर ओंदो ॻाल्हाईंदो अल्लाह जे नबी फरमायो जीअं हिन जा हथ ॻाल्हाइनि था क़यामत जे ॾियारे हिसाब किताब ईअं थींदो सुभान अल्लाह ओ महबूब जा परवाना अदा दुनिया जे अंदर तकलीफ करण सोलिया पर आखिरत जी कब्र हशर जी ओ तकलीफ ॾाढी दुखिया छो जो मुझे पीर जे पीर जो अबू हजरत मूसा जंगी दोस्त सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन एकड़ो सूफ खाधो सूफ माफी जे लाल जो तो सूफ जी ने माफी ये थोड़े न दी गुड कल हेतरा बागर जो मदद तैयार था चली न मेहनत थी गई पर केतरा ही सारा न बाग जी गुड कयो हिकड़ो लुडल सूफ जे माफी वठ वजेला मानु के भाई तो सूफ द खोड़ पेड़या अमा के चार जो कोई कदे कोन आयो पाड़ पर अमा दुनिया जी जा गुड सोलिया खिदमत सोलिया आखिरत जो पुछणो ॾाढो सुभान अल्लाह दादा करण करे सुभान अल्लाह ओ महबूब जा परवाना क़यामत जो ॾियारो थींदो जंहिंजो गुनाह कयो अथव मुंहिंजो रब चवंदो फलाणे जो तूं गुनाह कयो फलाणे जो तूं हक़ खाधो हाणे उहो तोखे माफ़ करे त मां रब तोखे माफ़ करे छॾियां तोखे इहो माफ़ करे त मां तोखे रब माफ़ कयां हाणे दुनिया जे अंदर के जो माफ़ी वठण वञबी दादा उहो माफ़ करे बीठो त अल्लाह बनाने आयो आहे हिनखे माफ़ थो कयां पर क़यामत जे ॾियारे ईअं माफ़ी न मिलंदी उहो मुंहिंजे पीउ जा परवाना जंहिं वटि वेंदो जंहिंजो गुनाह कयो मां तुंहिंजो दुनिया जे अंदर हक़ खाधो हो महिरबानी कर मूंखे माफ़ी ॾे अल्लाह हिते माफ़ी जी ॻाल्हि कोन्हे हिते अमरनि जी ज़रूरत आहे तूं पंहिंजूं कुझु नेकियूं ॾे त पोइ मां तोखे माफ़ कयां ईअं असुल माफ़ तोखे न कंदुमि पहिरियों दोस्त तुंहिंजो गुनाह तुंहिंजी ख़ता कई जंहिंजो पहिरियों दोस्त हक़ खाधे उनखे जॾहिं उहो पूरो उनखे नेकियूं ॾींदो पोइ उनजी जान छुटंदी पर पहिरियों दोस्त पोइ हिकिड़ो गुनाह त कोन्हे जो पहिरियों दोस्त जान छुटे जो असांजो त विख विख ते खत्म थी वेंदियूं अञा गुनाहनि जा अपार हूंदा वरी पंहिंजे तरफ़ ते फरमाईंदो जंहिंजा गुनाह कई जंहिंजा हक़ खाधई उहे पुछड़ी त मां तोखे रब बसां वरी उन्हनि जे तरफ़ ते वेंदो अल्लाह अॼु ईअं माफ़ी कोन थींदी कुझु नेकियूं ॾे पंहिंजो पोइ तोखे माफ़ी मिले अगरि नेकियूं त ख़तमु थी वयूं जे नेकियूं ख़तमु थी वई त मुंहिंजे पीउ फरमायो दोज़ख जो ज़ंजीर जेकॾहिं जबलनि ते रखिजे त जबलनि खे दुनिया जे जबलनि खे पघारे छॾे मुझे महबूब जा फरमानो ये दुनिया जी बाहर कुछ कोने अल्लाह अकबर लकड़ी हिकड़ी किन का जमीन में रखजे वो फरमाया सलामी जमीन में मिरास करे ताते सारा दुनिया दोज़ख में हुआ किन का पवे प्यारा दोस्तों अल्लाह दुनिया जी हिकड़ो डांडो हथ ते कोन सही था सको केतरी रब जो ना फरमानो था कयो 24 कलाक राजू फरमानो वो मुझे प्रिय जा फरमानो पांजे रब जे हुक्मन खे मञो मुझे मुस्तफा जे सुन्नत ने महबूब जे पैर के हलो तवाजी हिय दुनिया भी रोशन थी वेंदी अवाजी आखिरत भी रोशन थी दादा करे सुभान अल्लाह दुनिया जे अंदर रब करीम दुनिया में आया छा दे लाए
दुनिया में आया छाजे लायो रब करीम जी इबादत करण की मुझे महबूब ते सलात पढ़ा दे बिन कम जे आया एक रब जी इबादत कर बियो प्यारा दोस्तों महबूब ते सलात पढ़ पंज वक्त नमाज फर्ज बेशक पंज वक्त नमाज फर्ज पंज वक्त नमाज फर्ज मुझे महबूब रसूलुल्लाह फरमायो 70 साल जो बार थे न पढ़न ना गल नमाज पढ़ाया सुभान अल्लाह अगर 12 साल जो थे तो के मार नहीं की नमाज पढ़ाया ठीक है मार जो को हुजे उनके तो मार नहीं पढ़ाए जो वजो हुजे उनके दादा ने जाओ ना मुझे बाबू का जा परवाना ये नाइल तो नमाज छड़ी प्यारा दोस्तों हिक हिक नमाज जो पुछाणो थींदो कोड़ा 3 करोड़ साल दोज़ख जे अंदर बारियो ईंदो प्यारा दोस्तों मुझे रब इमाम हुसैन बाक़त रंग रंग में तीर हो को भी करबला जे रंग वाली ज़मीन ते मुझे हुसैन नमाज पढ़ी ॾेखारी सुभान मथे में नमाज कीअं पढ़ा मदद में अबो फोत थियो नमाज कीअं पढ़ा अंबर फोत थियो नमाज कीअं पढ़ा जनाज़ो पियो रब जी जो पत इबादत कीअं कयां मुझे रब हुसैन पाक जो त प्यारा दोस्तों चार जो अफजल सरकार उहे शहीद थिया हज में जनाजा मुझे रब हुसैन 72 जनाजा खड़ी करे भी बाजे जिस्म में रग रग में तीरा को भी रब जी नमाज हुसैन दर्शन अल्लाह ताला रोजी जो ज़िम्मो मुझे रब के बेशक सुभान अल्लाह पान के करिया इबादत छा करिया रोजी जो ज़िम्मो के जवाब दादा दादा आया नमाज इबादत कर ऐं सलात पढ़ ये न तो सुभाणे वरी दुकान ही न खोले साईं जो तो पता बा इबादत कयो मसला तो पाने सुभान अल्लाह दुकान खोले हलान भी इबादत सुभान अल्लाह पर कदे इबादत करे काजे दुकान के हिलालो करे हलाए सुभान अल्लाह कूड़ ते न हला तो असाजे माशरे में तो कूड़ का नहीं तो मुझे रोजी भली थी हराम खाइलो तो रोजी भली थी अगर रोजी जो ज़िम्मो के सेवा वो हेदे रब ज़िम्मो सेवा परेशान बड़ी सोचो दे आया इबादत करने सलात पढ़ाने वो कमाई दा छाजे करे आयो त हिलाल जी रोजी कमाइण भी इबादत आ सुभान अल्लाह हिलाल जी रोजी कमाइण भी हिलाल जी रोजी कमाइण भी वल्लाहु खैरुर राज़िकीन रब फले रिज़्क़ ॾियण वारो तो असांजे बात में अला कूड़ न कूड़ाराई में तुम मतलब रोजी घट दे वो जे कदे कूड़ जा लखे रुपया गद छनी न एडो सच वारो 1000 रुपयो ॾेई वो लख जो मिट्टी या 1000 जो सोना रोज़ी जो दिलो रब कयो उन हराम जे पैसन में मुसीबत भी हो रही एकड़ो ट्रोड़ो कीचे मां निकरंदो त बियो अगे फाहो कीचे में पयो हुंदो पर जेको हिताल जी रोज़ी कमाईंदो जो हिताल जी रोज़ी कमाइण इबादत सुभान अल्लाह केतरी इबादत आ मुझे दिल पर नबी फरमायो हिलाल जी रोज़ी जो एकड़ो गिरो खाए या उन 40 साल मुसले ते भी मां रब जी इबादत कई आहे घणा साल मां तो असर दई न पुछा कया किरोड़े गला हराम जा त इबादत जो सवाब मिलंदी हां किरोड़े कद से इबादत जो सवाब मिलंदो उनमा अटो वठी मानी खाई हिकड़ो गिरो खाए भले 10 मानी का सवाब मिलंदो
सिर्फ बिन नफिलन जो सवाब मिलंदो, हिकड़े ॾींहं जो सवाब मिलंदो, पर हे तो 5 रुपया हेलाल जा हिकड़ो गिरह खा न तो फरमाए 40 साल मुसल्ले की इबादत कई, इबादत पर खताओं भी माफ, पर दोस्तों रुचल रब भी बरती पवे, पूरी हेलाल जी रोजी इबादत लगाए दुनिया में भी समाज की में तो खबर नहीं अबद की आखिरत की समाज की। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिसको भी बाबा रोज कूड़ लगा हिकड़ो कूड़ गालाए तो उनके सच करण जे लाइ 10 कूड़ ॿिया ॻाल्हाईंदा लानतुल्लाह अलल काज़िब बाबू फरमाए कूड़े माण्हू जी बस अल्लाह जी लानत। सुभान रोज़ी ॾियण वारो रब हिकड़ो गेरा को मोटियो वरी रब वरी 10 मोकिली। सुभान अल्लाह, ॾाढा करण करे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब ते तवक्कल अल्लाह ताला जी ज़ात पर बरकत फरमाए न, ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो रब जी रहमत को नाम में रसीला कयो, मां रब जी रहमत वसी आहे ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो मुझे रब के मुर्शिद जो को मुरीद हो बेचारो पंध ईंदो मुर्शिद के मुझे रोज़ी में बरकत नथी दे छा कंदो आ जे मां बकरिन जो व्यापार कंदो आ मुझे रब ने आमना फरमाया बाबा बकरिन जो व्यापार तो करे मालक को नुक्स हो जे त लिकाए जा न रब एतरी बरकत दी दे जो खाई खुटाए न सके वो पंध अचण वारो असा पिछो ते त 15-30 लख जे कार ते भी चढ़ी आए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तू कूड़ ते संघरो असी बधी करे कूड़ दा कूड़ बेशक हराम का हराम भला ठीक है हराम जो मानो कमाए ढेर कमाए अच्छा मुझे हराम कमाए तो लख करोड़ गद कर वो घड़ी मानी खाई बटर सौ मानी तो खाई ना पैसा जो खराब सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पैसा खोड़ आया पर एकदम रोजी कर दी सुभान अल्लाह, आडा न सुभान अल्लाह, गरीब को तो बटे मानो सरने में दो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पैसे वारो थी तो आदि वरी हिक मानी जो पिया वरी अन्या वडो पैसे वारो थियो तो वरी अदत वरी अन्या सभा जंग थी वियो ओ डॉक्टर रूल भी हलो मृत भी हला सुभान अल्लाह, आला सुभान अल्लाह अदा वडो गोश्त भी हलो आला गोश्त भी हलो तो छाक अदा बस हाने दाल खाई सुभान अल्लाह। करोड़ कमजा जा वो तो गरीब को भलो है ना मुझे बाबू छा फरमाया तो जेको गरीब कयामत जे ॾियारे 40,000 साल अमीर का अग में जन्नत में दाखिल थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फिर जा परमानो इए ना है त हिकड़े में माला को खारायो यार मुखे भी पैसो या मां भी माला को खाराया इन माला को खारण सा जान थोड़ी हालात जे करे इन रब जे दरबार में तरह तरह जो हिसाब किताब थियो जे वट जेतरी दौलत आ उनके ओतरो हिसाब देना पवंदो तमाम को एकरो सोलो मिसाल वठो के एकरो 100 रुपयो जो अल्लाह जो सौदो वठिया बे के जो लाख रुपयो अल्लाह तू भी सौदो वठिया हाने बई सौदो वठिया हिसाब देना के जे सोलो थी दो 100 रुपया लगा रे 100 रुपए जो हिसाब आता है जो है वठिया में भी है जो है मुझे से तमाम मच्चे में तुझे मतलब लाख रुपए वाले की सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे प्रिय जा पला दुनिया दौलत ते ना है रब एतरो दे के दुनिया वाले की मौत दी सुभान अल्लाह आने बचन में
हिलाल था बच्चन के हिलाल जो गिरो खाई कुन मां तुझे बच्चन में के वलीउल्लाह पैदा सुभान अल्लाह बच्चा ना फरमान नथीदा बेअदब नथीदा आई अबे मां जे वठा फररात बच्चन के हिलाल था सुभान अल्लाह ताले करे सुभान अल्लाह ओ मुझे प्रिय जा परमाना आज मुझे 10 तगड़े जी यारी बैठा यारिया है दस्तगीर ओ मुझे पीरन के पीर जी मुर्शिद रोशन आजमीर जी आज यारिया है दस्तगीर जी ओ दस्तगीर जा दीवाना बिन के पीर मिला तो असांजा भाग भला जो नसीब में पीर जो पीर दस्तगीर आयो है मत सी करे भेज दस्तगीर मुझे पीर जे पीर सुने दिल पर दस्तगीर जे बगदाद शरीफ में जालिम मुसरत जेरी जातन कमरे जे अंदर कचेरी थी हले जाल थी मुसके चवे ओ मुंजा वर 60 साल उम्र थी वई थई 60 साल उम्र थी वई थई अन्या को मुर्शिद न वरतो थई मां भी मुर्शिद वारी आया ओ मुंजा बच्चा भी मुर्शिद वारा असांजे घर में रगो हिकड़ो के पीरो तू सुभान अल्लाह सलाह थी आई भलो थी को मुर्शिद कर वो हमारा बेपीरो थी पर दे सुभान अल्लाह दादा दादा सुभान अल्लाह किथे और के भागन वारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रसूलुल्लाह फरमायो जे करे सजदो कर जाए तो या तमा औरतन के जमात पांजे मुर्सल के सजदा करे सुभान जे पांजे जो अदब कयो हुआ कयामत जे त्यारे अम्मा सच्ची खातून सा औरत गद सुभान अल्लाह या करामत का बयान कया तो भई बी गाल याद आ कि अम्मा सच्ची खातून की सुभान अल्लाह के जमा बुलाए अम्मा सच्ची खातून मुझे दिलबर नबी वट बीचिया अर्ज करे ओ बाबा एड़ी का औरत आए जेनी मां सच्ची खातून का जन्नत में कद मालात होजे सुभान अल्लाह एड़ी औरत आए जो मां सच्ची खातून का जन्नत में कद मालात होजे सुभान अल्लाह मुझे दिलबर नबी फरमायो ओ मुझी बच्ची फातिमा हिकड़ी औरत आए फलानी जो फलाने जगह ते घर वा इन औरत जी तो सांगत जन्नत में मालात रब ठाए छड़िया है मुझे महबूब जा परवाना अम्मा सच्ची खातून की फरमाए मां जन्नत जे औरत जी सरदार आया मुझी जन्नत में माला मूसा गद जेदी माला का उन जो अमल केड़ो आ जो रब मूसा गद जन्नत में माला लई खड़िया अन के ओ बाबा मुके इजाजत मिले त मां इन औरत सा मिली अचा अम्मा साहब फरमाए वञा रुगो ॾिसी अचा इन जो अमल केड़ो जो रब करीम मां सच्ची खातून सां गॾु जन्नत में माला तिन खे अता फरमाए छॾिया हज़रत मौला अली को भी इजाज़त मिली
महबूबन को इजाजत मिली ओदे पर्दे जो भी इंतजाम थियो अम्मा वही दरवाजो खड़काई करे हुआ पूछे थी अम्मा केरा अम्मा सच्ची खातून थी फरमाए मां सच्ची खातून आया ओ अम्मा ब्योगत को सांकेरा अम्मा सच्ची खातून थी जवे त हसन वीर हुसैन गदा है औरत थी जवे ओ अम्मा सच्ची खातून नाराज न जा माफ कजामा पांजे मुर्सखा तो सच्ची खातून जे मिलन दी इजाजत वरतिया हसन वीर हुसैन जे मिलन दी इजाजत को न वरतिया है अम्मा तू इन का सवाल जुदा अची न सगलिया मेहरबानी कर मां किसा मिली न थी ना अम्मा सच्ची खातून जे दरवाजे ता मोटी है दरवाजे ता अम्मा सच्ची खातून मोटे छाता समझ नाराज चिड़े न न तुझो जेको उनजे शरीयत ते हलंदो उन ते ताया वधीक खुश थींदा उनजो मुर्स आयो पुछा कयई दे खबर अम्मा सच्ची खातून आई ओ मुजावर मां तो को इजाजत अम्मा सच्ची खातून जे मिलन जी इजाजत वती हसनैन करीमैन जे मिलन जी इजाजत न वरती इन जे करे मां सच्ची खातून सां मिली न सघियमि अम्मा दरवाजे तां मोटी वई मुझे हे छा कई हाल पंहिंजे घर खां मोटाए छॾी उनजो छा कयां शरीयत बि त हिनजे बाबे जी आहे शरीयत बि त हिनजे बाबे जी आहे ओ मुंहिंजे पीर जा परवाना अम्मा सच्ची खातून बेदफे आई मिलन देना बस दिल में आए त लिसी अचां इन जे मथां मेहरबानी छाजे करे आया बेदफे आई उन मुर्स इजाजत ॾेई छॾी अम्मा सच्ची खातून सां जेको भी कदर के तोखे मिलण जी इजाजत है साडे रण करे सुभान अल्लाह अम्मा सच्ची खातून आई दरवाजो खड़काए जासन मीरो से नंगल को अम्मा मां पाजे वर का इजाजत वरदिया हलिया हसनैन करीमैन के लिए वठिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अम्मा सच्ची खातून आई अम्मा तब छड़ देला आई इन जो अमल केड़ो आ जो मुसागत जन्नत में माना अम्मा जो आई छाज से हिकड़ो बिस्तरो बिछायो पियो आ सुभान अल्लाह पियो बिस्तरो वेड़ो पियो आ बरसा पानी भी गरम लगो पियो आ थधो पानी भी पियो आ पर बरसा वरी लकड़ भी पियो आ सुभान अल्लाह अम्मा सच्ची खातून पुछा कई ओ अम्मा ए बिस्तरो बिछाए छॾियो तई ओ वेड़े छॾियो थी नजो राज केड़ो आ ओ अम्मा मुंजो मुर्स बारो थकल टुटल ईंदो आ ओ बिस्तरो बिछाए छॾींदी आया मतलब मुंजो मुर्स अचे भई इंतजार करे बीहे हंध बिछाए वरी बीठो जे हंध खणा वरी बिछाया एतरी देर भी मां पांजे मुर्स के तकलीफ न ॾींदी आया बिस्तरो बिछाए छॾींदी आया अचे त सुम्हणो हुजे त सुम्हे बरसा हंध मेड़े रखी छॾींदी आया वेहणो हुजे त वेह ओ मां पापा जे मुर्स के तकलीफ न ॾींदी आया इन जे करे बिस्तरो बिछाए छॾींदी आया अम्मा सा हैरान थी ये पानी गरम छो करे रखियो के थधो पानी विझो चवे थी ओ अम्मा मां पांजे मुर्स जे ला पानी गरम करे रखी छॾींदी आया सर्दी जो टाइम आ थध जो टाइम आ अगर मुर्स पानी गरम कर दे तवा बाहे बारा गरम करे
करे ता एतरो इंतजार कराया मां एतरो भी मां पांजे वर के इंतजार न कराईंदी आया बस इन जे करे हर बंदोबस्त तैयार करे छड़ींदी आया पानी गरम घुर्जे त पानी गरम जल्दी पेश करनी आया थधो घुरे त थधो जल्दी पेश करनी आया मां इहा भी कभी इंतजार न कराईंदी आया लपड़ छो रखियो थी अम्मा कदे कदे मुझे मुर्स के ईंदी आ चिड़ बस वो चवा लपड़ बोलण जी तकलीफ छो करे लपड़ बोलण जी तकलीफ छो करे तो कावत के तकलीफ ते जे हाना हो जसा हने अम्मा आया सुभान अल्लाह दादा करन करे सुभान अल्लाह मुझे अम्मा सजी खादून फरमा महलिया मूसा भाकुर पात मुबारक जाए भाकुर पाए के मुबारक तू पांजे वर मुर्स जो एतरो अदब कयो जो अल्लाह ताला तो अम्मा सजी खादून सा गद जन्नत में महलात नहीं छलिया वाह वाह सुभान अल्लाह मुझे महबूब जा परवानो औरत जे मथा हाथ तो हाथ पांजे मुर्स जो अदब करे ऐं मुर्स जे मथा भी हाथ तो उहा भी कंहिंजी न्याणी या उन जे मथा कुछ क्यास करे सुभान अल्लाह जे तू पांजे अबे अम्मा के प्यार हुआ हुआ जे घर में आई आ उहा भी अबे अम्मा के तो वधीक प्यारी आदा करण करे सुभान अल्लाह मुझे महबूब रसूलुल्लाह फरमाया जे पांजे बचन के खर्च दिनो उन अल्लाह ताला हज उम्र जो सवाब अता फरमाए आजा करे सुभान अल्लाह ओ मुझे पीर जा परवानो अल्लाह ताला दुआ करे मुझे महबूब रसूलुल्लाह जे सुन्नत जे महबूब रसूलुल्लाह जे हुक्म ते अल्लाह ताला हलण दी तौफीक अता फरमाए राजा त भेज द सगीर जो नारो तुझी जा सुभान अल्लाह वाला नाम वणंदा एडो वाला सभी दा के ते करे गया दा कलाईंदा भी कोई ते करी तो तमाम माली रोबा के लिए तो सुभान अल्लाह किए सुभान अल्लाह अबू बजा गुलामी में आया इते कालायन सां मुसीबतों डरन दियो सुभान अल्लाह सभई हथ मथे पड़ी भेज दसगे सजा मुझसे सकी सही फरमाईंदा नारो दस्तगीर जो केड़ो लगे जो बरना वाले जो छिलक निकली वने त दस्तगीर जो नारो कीअं रखंदो आहे अज यारिया है दस्तगीर जी ओ मुझे पीरन जे मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन आदमीर जी अज यारिया है अर्ज कया घर वाली थी चवे ओ इन मर जा के कामिल की मुर्शिद जी दामन वठी पो मर जा इन त दुनिया ही भी वेंदई आखिरत भी वेंदई कामिल मुर्शिद कई दुनिया भी सवार जी वेंदी आखिरत भी सवार जी वेंदई सुभान अल्लाह सुभान अल्लाह बस बे जो दर्स असर न करे त घर वाली जो जरूर कंदो सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह में फर्क अची सुभान अल्लाह तरान के पुछल सुभान अल्लाह दादा तो जाओ सुभान अल्लाह हिकड़ो मुर्शिद करी पूरी मदीने पाक जे असां ने घर में न पुछूं जेता पुछूं त पटे जो मुछूं सुभान अल्लाह दादा नरड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुर्बान हुजेरा बरकात मुर्शिद आई जे घर में वेदा आस खड़को जो फकीर मरी सुभान अल्लाह दादा तरफ करे सुभान अल्लाह मुझे महबूब जा परवाना दस्तगीर जे पुलिस जो बचा सुभान अल्लाह सुभान अल्लाह
अलाए को सुभान अल्लाह दादा तरह सुभान अल्लाह जो घरवारी जो कदम मुर्शिद आयाती जो बरमसो अचई को 7 साल में गुजरी भैया बाकी अची अलाए अज मरे अलाए सुभाणे एतिरो बरमसो न थी त सुबुह जी नमाज़ ते उथंदे अलाए बस हिन जो हाणे देर न आहे रात जो वुज़ू करे 2:30 बजे जो नफिल पढ़ी दुआ घुरे दुआ तो घुरे ओ मुंहिंजा मौला मां घर का हींअर थो निकिरां जेको पहिरियों शख़्स मिलियो उहो मुंहिंजो मुर्शिद आहे जेको पहिरियों मुर्शिद मिलियो पहिरियों माण्हू मिलियो उहो मुंहिंजो मुर्शिद आहे अढाई 3 बजे को बुजुर्ग तो कोन हित में रोड ते घुमंदा ये टक वारा चोर धाड़े सुभान अल्लाह ये जो बाहर निकतो तो उन नित्य मां भी चोर तो ही जो गुजर करे बस हिनते नजर पे पैर ते जोर दिनो हिनते अदाब भी सही तो में कम आ उन चोर जो कम समझा सुभान अल्लाह तुझो कम समझा जो खबर ही नथी करे हाणे हिन रब सां वादो कयो जेको पहिरियों मिलियो उहो मुंहिंजो मुर्शिद आहे हाणे दिल में जो चवे अल्लाह करे इहो भॼी न वञे कहिड़ी तरह बि हिनखे वठी हिनखे मुर्शिद करणो आहे सुभान अल्लाह हो तो डजे त को भागियो था त असर को न चढ़े वञे सुभान अल्लाह बस हिन हिक पुठियां वञे त हो 5 पे वञे बगने कुछ चक्कर वठी भड़को झुक जो भरे तो उन भी झुक भरे जैसे भजन में तकड़ो वही भागो वही जंगल में सुभान अल्लाह ये जो भागो आए यार मां केड़ो तो कयो तुझे धोखा सारो कर गई सुभान अल्लाह जो सही दो जी काल ना है तू मुझो मुर्शिदा मां तुझो के मांगे मुरीद में शामिल कर यार खबर कोई मुझे सुनत दी तो पानी को जो मोटा साथी अल्लाह इन इलाके जो बड़े में वो चोर माया अदा में हे बगई उन बुद्धि करे यार मां हेड़ो तकी जो छोई कोन जो एतरी आजिजी करे सही हूं अच्छा जाई हाने असुल कोन छड़ी दो माने सुभान अल्लाह जो मुरीद बना दिल में जो सफा अल्लाह जो बानो सादो फकीरा अदा तू मुझो मुरीद आ मां तुझो मुर्शिद आ सही मुर्शिद जो चवण वठो आओ आज मुके छड कमा वञा सुभान अल्लाह सही मुंडी लई वञे त लई वञे जैसे मुरीद कटे चोरी करे सामान चोरी जो अखिल सा दिखारे पोत छड़ी में सुभान अल्लाह ये ठीक आवती आयो एकड़ी भेटिया में व्यारे दाहिते वे मां फलाने घर मां चोरी करे जाऊं गदर दे तू भी गुनाह में शामिल न थे जीअं जो चोर दीवार टपी करे एकड़े कमरे में दाखिल थियो वो कमरो तो असांजे पीर के पीर जो हुजरो मुबारक हो मुझे पीर के पीर जो हुजरो मुबारक हो उन्हें लगी भैया इन हथ जो घुमायो हिकड़े हथ में तस्बीह आई सुभान अल्लाह जो हथ लगाए बे में मुसलो आयो तो जो यार अल्लाह छा काला तो मिलो मुरीद करे जो तस्बीह आई हिन मुसलो आयो राज केड़ा समझ में न तो अचे जीअं जो बे कमरे में वने छात से मुसलो कायो पियो मुंजो पीरन जो पीर दस्तगीर मुसले ते रब जी इबादत करे रहियो आहे दस्तगीर ते नजर पई इनजे जिस्म में 7 साली थी वई न अगते रख में जीतो सके न पाए ते रख में जीतो सके दिल में तो जले जमीन जगह जे कांदा हलियो वना अल्लाह पर वेही लयो
मुझे पीर के पीर सलाम वरायो न चोर गलायो न मुझे पीर के पीर लगायो पेतरे में ख्वाजा खिदर आयो अफसर दी अर्द करे ओ सुना पीर जा पीर रब करीम तोखे वलियन जो सरदार ओ सुना फलाने इलाके में एकरो वक्त जो कुतुब फौत थी वियो उते कुतुब अमा के मुकरर करणो तो मुझे पीरन जे पीर उन चोर दे निहारियो सुभान अल्लाह चोर दे निहारे करे मुकण लगा खिलन लगा निहारे करे फरमाया ओ ख्वाजा खिदर वो देर के लिया है पाने अची वियो सुभान अल्लाह बगदाद जे गल में वही जवे मां पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे करता खाली मोती आयो जे खाली न था कयो इन झोल रहमत सां भरे वक्त जो कुतुब बनाए था कयो सुभान अल्लाह अतन के मथे करे भेज दस्तगीर जे को दिलवारी रण करे नारो बुधाए उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत मुझे पीर जे पीर जा परवाना मुझे पीर जे पीर फरमायो इनके वक्त जो कुतुब सा बनायो आखिर मां पानी तो ने सुना मां त चोर आया मुझे पीर ने फरमाया तू जो पांजो कमा अल्लाह वारन जो पांजो कमा नजर कयो वारन का वठी पेरन ते नजर रखिया पेरन का वारन ते नजर थी वक्त जो कुतुब भी बन गयो वक्त जो आलिम भी बन गयो वक्त जो हाफिज़ कुरान भी बन गयो मुझे पीर के पीर की नजर थी नजर भी नजर होगी यारा दोस्तों नजर दिया वक्त जो कामिल बन गयो फैलता सीनो रोशन थी वियो ए मुसले ते भी इबादत भी करे तो अखिर मां पानी भी हले तो पियो तो एकड़ो ॾींहुं गुज़री वियो ॿ ॾींहं गुज़री विया टे ॾींहं गुज़रिया मुंहिंजे पीरनि जे पीर फरमाया वञ फलाणे इलाइक़े में तुंहिंजी ड्यूटी लॻल पर उन खां अॻ में वञ मुंहिंजे दस्तगीर जा गुलाम हे शाद मरे सजी पैरी वाली रारे पापे हे लग बुधी शान बुधी सीने जो जोर लगाए दस्तगीर जो नारो बुधाइणो पीर जे पीर फरमायो ओ अल्लाह उन जगह के ताज में पहिरियों वञ जेको टे ॾियारा अॻ में हिंदीअ में मुरीद विहारे आए वञ उनखे मुरीद करे फटा फसाद खराब के पहले मुरीद करे आपको फैज सुभान अल्लाह आयो वो अजा किते में वेठो जिए जो न वक्त पातो चोरी जो सामान खणी आयो उन जो ही जवण ने अखिन मां पानी जारी थी वियो है वो दा जवाब न तो दे रोए तो गाल छाए वो दा पीर जे दर ते वयो मुखे पीर जे पीर पंगे निगाह सामना दे वक्त जो कुतुब बनाए छडियो आ मुझे पीर जे पीर मुखे रंगे छडियो तोखे तो रंगे छया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलिया दस्तगीर जे दर ते भी हल दस्तगीर जे दर ते मटिया छाता पिया सुभान अल्लाह
रहो सारे हेदे उते यार जो नारो न लगे ठूठड़ी को भी लाडे भेज पीरन जो पीर आला मोजो दस्तगीरा पीरन जो पीर आला मोजो दस्तगीरा हर वली के विलायत है हर वली के विलायत जन बारो दस्तगीरा पीरन जो पीर आला मोजो दस्तगीरा पीरन जो पीर आला मोजो सकिन खामी सकिया शक्त मन जे चायो थी विलायत बकिया सत जो जिथे करे तो मुर्शिद उते अचे तो वट पर खुदा सगीरी है वट पर खुदा सगीरी बलियन जो अमीरा वो दस्तगीर जा गुलाम दस्तगीर जो असांखे दर ॾेखारे त मुर्शिद मोहम्मद आशिक़ असां दिलबर छा वाह पर पूरी सिंध छा पूरी दुनिया जे अंदर इन दौर में दस्तगीर जे यारी खे आम कयो त मुर्शिद मोहम्मद आशिक़ छा बेशक बेशक सुभान अल्लाह 15 20 25 साल पोइ ते हलिया वञा वाह यारियूं घर में मज़दूरी थी चुकियूं घर में खीर यारी जा विरायता यारी जा जलसा थी जा मुझे लजपाल मुर्शिद फरमायो त घर घर दस्तगीर जे यारी जा जलसा कयो सुभान अल्लाह कोठ में दस्तगीर जे यारी जा जलसा सुभान अल्लाह अरे तकड़ी मंदिर में यारी पई हले के बने समय जा सही यारी पई हले काते के गुलाम मुर्शिद से यारी पई हले काते ना काते मुझे पीर जे पीर दस्तगीर जो जिक्र हले ही हले लियो सुभान अल्लाह राजा करता है सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर जा गुलाम तो असा बात वरा एड़ो मुर्शिद मिलो जो आरामी जन्नतुल बकिया में सुभान अल्लाह मुर्शिद मोहम्मद आशिक़ यादी ना दुनिया की सूरतों भी ॾिठियूं नहीं दुनिया जा भी पीर ॾिठा नहीं ये मुझे मुर्शिद आशिक़ जो हिकिड़ो दफ़ो दीदार कयो जिंदगी मुझे मुर्शिद की सूरत लखे दस्तगीर जा गुलाम कुर्बान कर ये क्या चल जो हर बुजुर्ग जो शायद जिस बाबू ने जो उर्स मुबारक मा उन जे उर्स मुबारक मा करो जो शायद केतिरो आ उना मुर्शिद जे सालानी यारी शरीफ ते आया होंदो बेशक रंग ॾिठो मुझे मुर्शिद जे दरबार जो शायद छाए बुधो का तो मदीने का जमात आया तो अमेरिका से आयो को लंदन से आयो को दुबई से आयो किया आया हो भाई मुर्शिद जे यारी में हाजिरी में दिला आया सुभान अल्लाह मुर्शिद रब जन्नत में बचा वाला फायदा वो दस्तगीर जा गुलाम तो असा भाग वरा क़यामत जो जानो थींदो के जो मुर्शिद किथा उथंदो के जो मुर्शिद किथा उथंदो कसम खुदा दी जात जो नाज़ न कंदा से तो असा जे मुर्शिद जन्नत प्यार से अल्लाह से तमाम तेरा मतलब बरकत होता है आमीन आमीन मस्जिद में भी कुछ न कदम घूमे सुभान अल्लाह साईं मोहम्मद रसूल साईं जो अब्दुल साईं हुंदो सादा लो आजा वजो मोहम्मद इसाक हाजी मोहम्मद इसाक साईं दादो दस्तगीर जो महबूब आशिक़ जे बल भी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तस्वीर सुभान अल्लाह मुझे प्रिय ते सलात सलाम सुभान अल्लाह आज़ान भी पाण दींदो सुभान अल्लाह तकबीर भी पाण पढ़ंदो दादा तो सुभान अल्लाह जाओ ना तकबीर जी माना या तकबीर देण वारो पंज वक्त नमाज में तकबीर
तकबीर ओला में पाण शामिल सुभान अल्लाह ये थींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो असांजे क़िल्ब खे रंग लायो दस्तगीर जे इश्क जो तो मुर्शिद आशिक़ जाना बेशक कोई मञे या न मञे बेशक माण्हू जेको जे न मञींदो त पंहिंजे को सां ज़रूर पंहिंजे ज़मीर सां ॻाल्हाईंदो दुनिया जा ॿिया बि पीर ॾिठई दुनिया जा ॿिया बि कामिल ॾिठा पर जीअं दस्तगीर जो आशिक़ मुर्शिद आशिक़ जा ज़िंदगी में कोन्हे शहर जीलाननि जो आहे केतिरो बि करे न अल्लाह वारा के न मञे या खाली करे पर रंग जीलाननि जे पाड़े में सुभान अल्लाह सुभान अब काते तो सुधर पे अच्छा ते ॿिया छा मञींदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मञींदो न रोए न रोए न सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको खाई करे तो मुझे खाधो रने पियो तो मने या राण चले ले या मञन सुभान अल्लाह हिकड़ो कम त कर न तुनी तो असा भाग वारा जो कामिल जे पाड़े में आहे सुभान अल्लाह क़यामत जे ॾाढी खुदा के जे पाड़े में होई दस्तगीर जे बचड़े जे पाड़े में सुभान अल्लाह जाओ न सुभान अल्लाह अल्लाह ताला दस्तगीर जे सदके तो असा अल्लाह ताला दस्तगीर जे तरह की नौकरी नसीब फरमा लेकिन सोनारा मस्जिद की खिदमत कंदा अल्लाह ताला अपने रिज़्क़ और दी बरकत अता फरमाए तमाम को न को अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह कुल शरीफ